अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इश्यूज़ में तव्हां खे भली कार। असां अॼु कराची आर्ट्स काउंसिल में कराची लिटरेचर फेस्टिवल में मौजूदु आहियूं। वॾी तादाद में मुल्क जा आलिम अदीब हिन फेस्टिवल में शरीक आहिनि। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत कहिड़े पासे वञे पई, इस्लामाबाद में छा थी रहियो आहे। 28 तारीख़ ते 28 मार्च ते वोटिंग थियण तरफ़ वञे पई। 27 तारीख़ ते लखे माण्हुनि जी दावा कई पई वञे त इस्लामाबाद ईंदा। PDM छा पई सोचे, PTI छा पई सोचे, हिन समूरी सूरत ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सुप्रीम कोर्ट पारां नोटिस जारी कया विया आहिनि, बार पारां एप्लीकेशन ॾिनी वई त हिन तसादुम हिन टकराउ खे कीअं रोकियो वञे। उन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु असांखे जॉइन कयो आहे अहम जेके नाले वारा सहाफ़ी आहिनि, लिखारी आहिनि, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़र महमूद सीनियर सहाफ़ी आहिनि, एज़ाज़ सैयद, काज़ी आसिफ़, जामी चांडियो, सुहेल महमूद ऐं ॿिया सियासी समाजी ॿिया अॻुवान बि हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं त इस्लामाबाद जी सूरत हाल जेके 10 ॾींहं अहम चया पिया वञनि त इंतिहाई 10 ॾींहं अहम हूंदा। उन 10 ॾींहंनि में कहिड़े तरफ़ सूरत हाल वञे पई ऐं छा थियण तरफ़ वञे पियो। जावेद साहब, कानूनी सवाल चवनि था त जेके वफ़ादारियूं जिन मटायूं आहिनि PTI जा MNAs उन्हनि खे नाहिल करार ॾेई छॾींदा। छा था सम्झो, कानून छा थो चवे? वफ़ादारी मटायूं कोन थियनि, वफ़ादारी मटाईंदा जॾहिं ठपो हणंदा। हींअर त वफ़ादारी मटाइण जो सिर्फ़ु इरादो रखनि था पिया, इरादे ते का शइ कान थींदी आहे। एविडेंस अञा जेका वफ़ादारी मटाइण वारी आहे उहा अञा पैदा कान थी आहे। जॾहिं एविडेंस पैदा थींदी त पोइ ॻाल्हाए। एविडेंस पैदा थींदी जॾहिं वोट कंदा, वोट वञनि पिया, उहो नियत आहे, उहो एविडेंस न आहे। मुस्तक़िल उन खां पोइ मुस्तक़िल नाअहली जो हूंदो। उन खां पोइ मुस्तक़िल नाअहली का बि कान्हे का। उहो बिल्कुलु जेके पुराणा माण्हू जिन वोट न ॾिना आहिनि उनजो बि इहा शर्त आहे, उहो पार्टी वञी रेफरेंस दाख़िल कंदी, स्पीकर मोकिलींदो होॾे इलेक्शन कमीशन फ़ैसिलो कंदी ऐं वापसि उहो वेंदो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदो। साल 1.5 साल लॻी वेंदुसि, तेसि ताईं पोइ उन टेन्योर में वेंदो। 63A जेको आहे सो 63B न आहे। D सीट माना D सीट चवनि पिया थी वेंदा। MNA उन न रहंदा। MNA न रहंदा आफ्टर हैविंग देयर वोट कास्ट करण खां पोइ। ताज भाई, क्या नज़र आ रहा है अब अदम एतमाद की तहरीक नताइज? नहीं, मौका बड़ा अच्छा मिला है ये। हम इस मौके को हाथ से ना जाने दें और हम मुल्क और कौम को एक सही रास्ते पे हम डाल सकते हैं इस वक्त, क्योंकि जो इश्यूज़ हैं वो बिल्कुल क्लियर हो गए हैं मुल्क के सामने, कौम के सामने। तो ये तो बिल्कुल सुनहरी मौका एक है कि मुल्क को बनाने का और मुल्क को सही रास्ते पे डालने का। यकीन है कि आप जी अपोजिशन जीत जाएगी? नहीं, ये तो ज़ाहिर है कि अगर ये नहीं होता तो हम तहरीक अदम एतमाद डालते ही नहीं। लेकिन अगर ना भी हुआ फिर भी वो जो पुरानी अक़दार हैं, वो जो एक दूसरे को ज़लील करने का कल्चर है, वो सब ख़त्म हो रहा है। वो जो IMF की जो एक गिरफ्त हमारे ऊपर थी वो जारी है, जो मदाखलत थी एस्टेब्लिशमेंट की वो जारी है, जो अदलिया बहादुरी के साथ फैसले कर रही है, इलेक्शन कमीशन जो है वो कानून पे चल रहा है। तो ये बेहतरीन मौका है कि हम इस मुल्क को बना सकें। कानूनी कार्रवाई के लिए PTI MNAs के खिलाफ जा रहे हैं सुप्रीम कोर्ट में। 63A की आप तशरीह कैसे देख रहे हैं? नहीं, 63A तो पास करने वालों में मैं हूँ, उसमें कोई इबाम नहीं है, साफ है, उसमें कोई मसला नहीं है। कोई भी नाअहल नहीं हो सकते? नाअहल वोट डालने के बाद जाएंगे ना, वो उसका प्रोसीजर पूरा लिखा हुआ है, उसमें तो कोई परेशानी नहीं। लेकिन वो कुछ भी करें, मतलब बड़ी चीज़ ये है कि ये निज़ाम बैठ गया है। मतलब आइन क्या कहता है? किस चीज़ में? ये जो वोटिंग हो रही है, जैसे ग्रुप बंदी PTI से लोग टूट गए हैं, तो इसके लिए आइन की क्या तशरीह क्या है कि जो वोट डालेंगे? नहीं, आइन साफ है, वोट देने के हक़ को तो नहीं ले सकते ना। और जो नुमाइंदा है उसको भी ये सोचना होता है कि उसके वोटर क्या कह रहे हैं, आवाम क्या कह रहे हैं। तो अगर गली गली में हर एक चिल्ला के कह रहा है गो नियाज़ी गो, तो उनका नुमाइंदा अगर फिर गवर्नमेंट को वोट देगा तो ये तो लोगों से गद्दारी होगी ना। अच्छा, उस दिन जब ये इतने लोग मंगा रहे हैं कि 10 लाख PTI के एरिया हमारे लोग आएंगे, PDM के लोग आएंगे, तो क्या कोई तसादुम का टकराव हो, क्या है? देखो, ये 80,000 लोग पहले हमारे मर चुके हैं। मज़ीद अगर मरने हैं तो
لیکن یہ کہ جہاں تک پاکستان پیپلز پارٹی کا تعلق ہے ہم تو ہمیشہ سے شہادتیں دیتے آئے ہیں تو ہمیں کوئی ایسی پریشانی نہیں. طاہر 1989 کی عدم اعتماد کی تحریک اور اس مرتبہ جو تحریک ہے اس ٹائم لوگ کیا صورتحال تھی؟ لوگوں عام لوگ تھے وہاں پر جو اس مرتبہ عام لوگوں کو نہیں، اس وقت لوگ شہید بی بی کی حکومت بچانے کے لیے ممبر صاحبان ہماری طرف آ رہے تھے. اس وقت ان کی حکومت گرانے کے لیے ان کے لوگ ان سے دور جا رہے ہیں. بہت بڑا فرق ہے. گورنر راج کے لیے باتیں ہو رہی تھیں تو گورنر راج کے لیے شیخ رشید نے کہا کہ میں نے ایڈوائز کر دیا ہے وزیر اعظم کو. میں ایسی باتیں نہیں سنتا. ایسی باتوں پہ کیوں باتیں کریں؟ احمقانہ باتیں. گورنر راج نہیں لگ سکتا؟ ارے لگا لو یار، کر لو. ختم ہو چکے ہو، بیٹھ چکے ہو، عوام مری چکی ہو، آپ بابا ہاڑے ہیں. عدم اعتماد کامیاب ہو جاتی ہے تو پھر کیا سینرو ہو کیا وہ مرحلہ بہت مشکل ہے. کامیابی کا جو مرحلہ ہے وہ بہت مشکل ہے کیونکہ پورے قوم کو متحد کرنا ہے اور ایسے منصوبے لانے ہیں جو عوام کے مفاد میں ہیں. معاشی جو منصوبہ بندی ہے اس کو صحیح لائن پر ڈالنا ہے اور جو ہمارے لوگ ہیں ان کی مشکلات کو، جو 38 پروگرام ہم نے دیے ہیں عوامی مارچ سے پہلے، ہم ان خطوط پہ جائیں گے. طاہر صاحب آخر میں بلاول صاحب نے کہا ہے کہ حکومت ختم ہو چکی ہے. آپ کو کیا یہ سیاسی بیان ہے یا واقعی بالکل کام فائنل ہو چکا ہے؟ نہیں، مطلب وہ تو اعتماد کھو چکی اپنے لوگوں کو، مطلب وہ پارٹی بکھر چکی ہے اور ظاہر ہے کہ جو ان کے ساتھ دوسری جماعتیں تھیں وہ کیوں سپورٹ کریں گی جب پارٹی خود ہی بکھر چکی ہے. اور پارٹی بکھرنے سے پہلے یہ ہے کہ ہماری معیشت بیٹھ چکی تھی. جس وقت معیشت بیٹھتی ہے تو حکومتیں بھی بدلتی ہیں، نظام بھی بدلتا ہے. لیکن اس وقت ہمیں وہ جو میں پہلے کہہ رہا تھا کہ بڑا سنہری موقع ہے کہ ہم معیشت کو، سیاست کو، معاشرے کو صحیح خطوط پہ آگے بڑھائیں. قومی حکومت کی بھی باتیں ہو رہی ہیں. قومی حکومت کی باتیں ہو رہی ہیں. نہیں پتہ نہیں، باتیں تو بہت ہو رہی ہیں. میں تو ٹی وی نہیں دیکھ رہا. باتیں بہت ہو رہی ہیں، میں تو اپنے کام میں لگا ہوا. اصل کہانی کی آپ کو پتہ تو ہوگا نا طاہر صاحب، اصل کہانی کا آپ کو معلوم تو ہوگا. نہیں، میں اس میں نہیں جاتا. میں تو آگے کی جو مطلب آگے کس طریقے سے ملک کو چلانا ہے، کن خطوط پہ، پارٹی نے مجھے وہ ذمہ داری دی ہے کہ اس سلسلے میں کام کروں تھوڑا بہت. وہ پلان ہے آپ کے پاس؟ 2.5 سال سے اسی پہ کام کر رہے ہیں. یہ چیلنج ہوگا آپ کے لیے؟ نہیں، بہت آسان ہے سولوشن، بہت کوئی ایسی دشواری نہیں، کوئی ایسی ملک ٹھیک چلے گا انشاءاللہ. وزیر اعظم کے خلاف عدم اعتماد کی رت پیش کئی پی وجے. کاؤنٹنگ کے علاوہ چیو پی وجے ووٹنگ ہے 28 تاریخ سے. ایک تاکہ وہ بھی یاد ہوندی عدم اعتماد تحریک بے نظیر بھٹو کے خلاف 1999 میں آئی ہوئی، ان کے اجوکی جی صورتحال ہے ان دور میں بے نظیر بھٹو لائی بھی چیو پی ویو تو بے نظیر صاحب منع کرے چڑی تو کو عام مانو اتنے نہ اچے، خالی ووٹنگ تھے. ان ٹائم بھی آئی جی آئی ہوئی، مختلف چھانگا مانگا جا معاملہ بھی ساموں اچن پیا. ان صورتحال اج جی صورتحال جڑی ہے ان کے تاں کیئں تا کمپیئر کر؟ اگر ॾिसो हाणे हिन जो हिकिड़ो त करंट पासो आहे त हीअ हिन हुकूमत ऐं वज़ीर आज़म खे लाहिण जे लाइ हिकिड़ी अपोज़िशन जी मूवमेंट आहे जेको हुनजो हक़ आहे. पर मां करंट अफेयर्स जे हिन ॻाल्हि खां हटी करे अञा अॻिते वधाए ॻाल्हि कयां त ईअं न आहे त कुझु इमरान ख़ान हटी वेंदो त वरी जेका हुकूमत नई ठहंदी उहा वरी को मुल्क में बहितरी आणींदी. असुल ॻाल्हि इहा आहे त हीउ बहरान रियासत जो बहरान आहे, हुकूमत जो रुगो बहरान न आहे. बुनियादी क्राइसिस स्टेट जो आहे. हीअ रियासत आज़ाद न आहे, हीअ रियासत वफ़ाक़ी न आहे, हीअ रियासत जमहूरी न आहे. हीअ रियासत भला अवामी न हुजे पर फलाही त हुजे न घटि में घटि, उहा बि न आहे. इहे सेक्युलर न आहे, पंहिंजे माण्हुनि ॾांहुं जवाबदार न आहे. हिते क़ौमूं ख़ुदमुख़्तार न आहिनि, सूबा ख़ुदमुख़्तार न आहिनि अमली तरह. ऐं सिविल मिलिट्री तज़ाद अञा ताईं वॾो तज़ाद आहे. अञा ताईं रियासत कोन थी हवाले थिए सिविलियन कोर्टनि खे. इहे सभु बुनियादी सवाल आहिनि. इन्हनि सवालनि खे इमरान ख़ान खां पोइ ईंदड़ हुकूमत बि चेंज न करे सघंदी. त इन करे असांजो मुंहिंजो चवणु बार बार इहो हूंदो आहे त हीउ रियासत जो बहरान आहे ऐं हुकूमती बहरान उन जा ज़ैली बहरान आहिनि.
इन करे जेसि ताईं हिन मुल्क जे रियासत जे बहरान खे बुनियादी तज़ादनि खे हल न कयो वेंदो त इमरान लाइ फलाणो विहारो फलाणो विहारे फलाणो विहारो फलाणो विहारे फलाणो विहारो आवाम खे को बि लाभ न मिलंदो भले वज़ीर आज़म हलियो वञे। बुनियादी तरह रियासती बहरान ख़तमु कोन थींदो। हिकिड़ो हार्स ट्रेडिंग जी ॻाल्हि बि कई थी वञे, फ्लोर क्रॉसिंग जी ॻाल्हि बि कई थी वञे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उसूली तरह ग़लति आहे ज़ाहिर आहे, ठीकु आहे, पर हार्स ट्रेडिंग अपोजिशन वारा कनि या उहे मैनेज कनि त उहा ग़लति आहे। ऐं सरकार पाण PML क्यू ठाहे, इस्टेब्लिशमेंट पाण PML क्यू ठाहे, सही आहे, इस्टेब्लिशमेंट पाण PTI खे ठाहे अॻिते आणे उहा ठीकु आहे। हार्स ट्रेडिंग जो इहो सुवाल त न आहे त को हार्स मतिलबु आहे त हिन सॼे मुल्क जी बुनियादी पार्लियामानी ऐं पावर जी पॉलिटिक्स में बुनियादी धुर इस्टेब्लिशमेंट आहे, उन जी मैनूवरिंग आहे, उहा त कॾहिं शइ में। इन करे हिन रियासत जा बुनियादी तज़ाद ऐं सुवाल हल न थींदा तेसि ताईं ही मामला हल न थींदा। बाक़ी वक़्ती तरह ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे त हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु तहरीक हलणु खपे ऐं हिन हुकूमत खे लाहिण लाइ जमहूरी तरीक़े सां मुंहुं वेहणु खपे, इहा ॻाल्हि सुठी आहे, ख़राबु न आहे। पर इहो चवण जे बावजूदि असांजो चवणु इहो आहे त इहो को बुनियादी हल न आहे, छाकाणि त हे जेके पार्टियूं आहिनि पावर पॉलिटिक्स जूं, इहे बि उन सॼे निज़ाम जो हिसो आहिनि। इहे न आहे त हे वरी न आहिनि। PML आहिनि, पीपल्स पार्टी, ऐं ॿियूं दरियूं ऐं मौलवी साहिबान, इहे बि त सॼे निज़ाम जो हिसो आहिनि, इहे बि त सॼे निज़ाम जा बेनिफिशरी आहिनि। कॾहिं तकलीफ़ में आहिनि त वड़नि था, उथी था बीहनि, कॾहिं तकलीफ़ में न आहिनि त उन जो हिसो था बणिजी वञनि। बुनियादी सुवाल किथे आहिनि? अब हीअ हुकूमत जे बारे में मूंखे त कोई शक न आहे त पपेट गवर्नमेंट आहे, गेजू हुकूमत आहे, पर जेके बुनियादी सुवाल मूं तव्हांजे साम्हूं रखिया, छा इन्हनि जे बारे में पीपल्स पार्टी ऐं PML आहिनि या मौलवी साहिब जेके पावर में स्ट्रगल में आहिनि, कंहिं ॻाल्हि ते बीहंदा? इन करे न खंजर उठेगा न तलवार इनसे, ये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं। हिन मुल्क खे इहा जुगाड़ी हुकूमतूं, जुगाड़ी अपोजिशनूं, हिन मुल्क खे सही माना में अवाम जूं नुमाइंदा क़ुवतूं बदकिस्मत सां कमज़ोर आहिनि। अवाम जो नुक़्ते नज़र, अवाम जी सियासत, उन जा दगईर बदगर्शी आहिनि। त इन करे जेसि ताईं हिन मुल्क जे बुनियादी सुवालनि खे न खयो वेंदो ऐं उन्हनि ते अवामी मज़ाहिमत न थींदी, आवाज़ साम्हूं न ईंदो, रियासत तब्दील न थींदी, ही हिकिड़े कैंसर जे मरीज़ खे तव्हां सिम्पटमेटिक ट्रीटमेंट ॾेई केतिरो हलाईंदो? इन करे मुंहिंजो चवणु इहो ई आहे त हिन जे मां हिमायत में आहे त भली हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु इहो तहरीक हलणु खपे, पर इहो चवण जे खां पोइ इहो बि सम्झूं था त ही जेकॾहिं तब्दीली अची वई का गवर्नमेंट जी त उन सां को आसमान कोन किरंदो, वरी कोलिशन गवर्नमेंट में सॼो ॾींहुं वठंदा पाण में वज़ारत हूंदे। बुनियादी सुवाल किथे? हिन मुल्क जे माण्हुनि जो असांजो त कंसर्न इहो न आहे त हिकिड़ो लाइ बि हुए, हीअ वञे उहो अचे। असांजो त सवाल आहे त मुल्क आज़ादु आहे न आहे, हे मुल्क वफ़ाक़ी आहे न आहे, जमहूरी आहे न आहे, सेक्युलर आहे न आहे, फलाही ऐं अवामी आहे न आहे, इहे सुवाल आहिनि न। त इहे सुवाल निबिरण खां सवाइ मामिलो कोन थी सघे। सुहेल साहब, मौजूदा वक़्त में जोड़ तोड़ बि ॾिसी रहिया आहियो, कुझु वफ़ादारियूं मटायूं पियूं वञनि, किथे झेड़ा भली रहिया आहिनि, तव्हां वेंदे काॾे पिया ॾिसो सियासी हिन सूरत हाल खे, मुल्क जी मौजूदा सूरत हाल खे? भाउ, हिकु त जेका मुल्क जी सूरत हाल आहे उहा नई न आहे। पाकिस्तान जी सॼी तारीख़ इन्हनि मामलनि सां भरी पई आहे। हींअर त सिंध हाउस ते हमिलो थियो आहे, पर पोएं दौर में सुप्रीम कोर्ट ते बि हमिलो थियो, सिटिंग जजनि ते हमिलो थियो। त इहा इन में को बि बज़ाते ख़ुदि इन में मूंखे हैरानगी न आहे, जेतिरो थियो आहे उन ते बि हैरानी न आहे, इन खां वधीक बि थी सघे थो। हाणे चऊं था त वञे काॾे थो मुल्क, ज़ाहिर आहे पेशंगोयूं नथा करे सघूं, पर सियासी तजियो करे सघिजे थो त हिननि 8 ॾींहंनि में जेकॾहिं का तब्दीली अचे थी पई त मुंहिंजो अंदाज़ो आहे त ईअं जमहूरी तरीक़े सां नो कॉन्फिडेंस वोट थिए ऐं इमरान ख़ान हटी वञे ऐं ॿी गवर्नमेंट अचे, ईअं मूंखे थींदो नज़र न पियो अचे। अगरि जेकॾहिं इमरान ख़ान बि वञे थो ऐं हिननि जो नो कॉन्फिडेंस वोट जे थ्रू ई वञे थो, त मां सम्झां थो त मतां विच मां का टी शइ, छाकाणि जो इमरान ख़ान बि अञा ताईं गिव अप न कयो आहे। हुनजी बॉडी लैंग्वेज ॿुधाए थी, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि थियूं, ऐं उहो जलसा थो करे 10-10 लख माण्हुनि जा 5-5 लख मेल्सी में कयो अथई, सवाद में कयो अथई। उहा बि वॾी गैदरिंग आहे। उहा गैदरिंग शायदि मैसेज आहे कंहिं टीम धुर खे त मां सां बि माण्हू आहिनि। इमरान जो जेको पॉपुलरिटी आहे उहा हूअं बि KPK पोटवार जो इलाइक़ो या अपर पंजाब आहे, ऐं उहो सॼो इस्लामाबाद जे वेझो आहे।
असां ॾे नादरन सिंध में ऐं नॉर्थ ऑफ पाकिस्तान में उनजी पॉपुलरिटी कोन्हे, पर हिननि सॼी ॻाल्हियुनि मां इहो सम्झी सघूं था त मुल्क में स्टेबिलिटी नाहे, अनस्टेबिलिटी आहे, केॾी महिल बि कुझु थी सघे थो। ॿई धुरियूं बिल्कुलु पंहिंजे पॉइंट ते स्टेक बीठियूं आहिनि ऐं उन मां इन जहिड़े मां टियों रस्तो या टी का बि ॻाल्हि थी सघे थी जंहिंखे तव्हां एमरजेंसी चई सघो था, जंहिंखे तव्हां जेको आहे सो मार्शल लॉ जो मुंहिंजे ख़्याल में चांसिस कोन्हनि के, पर प्रेसिडेंट राज चई सघो था, पर घणो इन क़िस्मनि ॾांहुं वञी सघे थो। भली पोइ 15 ॾींहंनि लाइ वञे, भली पोइ सुप्रीम कोर्ट उनखे अंडू करे, पर हीअ जेके पोइ 15 ॾींहं हूंदा उहे ॾाढो उन मसइले में हूंदा। हुकूमत चवे थी त जेके जिन वफ़ादारियूं मटायूं, जेको वज़ीर आज़म चए थो उन जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट में वेंदा क़ानूनी कार्रवाई लाइ 63A तहत, उनखे तशरीफ़ पिया घुरनि सुप्रीम कोर्ट खां, पोइ इहो मामिलो कहिड़े पासे वेंदो त नज़र अचे? तौर ते ॾिसो, ईअं आहे त जेकॾहिं इलेक्टेड फिरी वञनि त पोइ उहा पार्टी जंहिंजी टिकट ते आया आहिनि उहो रूल उन ते लागू थिए थो, पर इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त छाकाणि जो उहो नो कॉन्फिडेंस दाख़िल थी चुकी आहे, इन लाइ तव्हांजो हाणे उहो कानून तव्हांजो नथो लागू उन ई जे ख़िलाफ़ु ई सुप्रीम कोर्ट में पिया वञनि। हाणे हिते थोरो आइनी मुंझारो आहे, लॉ मौजूदु आहे ऐं अच्छा लॉ इन ते बि मौजूदु आहे त जेके इंडिविजुअल वञनि 2 या 4 विया, पर जेकॾहिं हू हिकिड़ो ग्रुप ठाहे वञनि था त उते उहो लॉ नथो लॻे, पर हू ग्रुप ठाहे कोन विया आहिनि, इंडिविजुअल विया आहिनि, बल्कि ख़बर ई कोन्हे त केरु विया आहिनि केरु न विया आहिनि, अञा ताईं लिखिया पिया आहिनि। सो इलेक्शन कमीशन नथी वञे, उन लाइ ई वञनि पिया त इलेक्शन कमीशन ग़लति पई करे, असांखे अञा ताईं उहो रूल लागू करे थो, छाकाणि जो के त मेंबर अहिड़ा आहिनि जेके इलेक्ट थी इलेक्शन में न आया आहिनि, स्पेशल सीटुनि ते आया आहिनि, उहो त टोटली पार्टी जी सीट आहे, नालो ॾिनो हीउ थी वियो। इन मामले में मुंझारो आहे ऐं सुप्रीम कोर्ट थी सघे थो त इन मामले में इहो केस टैकल करे ऐं हिनखे ॿुधे। अच्छा, हू जेके MNAs आहिनि उहे चवनि था त असां पाण जो ज़मीर जो वोट था ॾियूं, वज़ीर आज़म इल्ज़ाम पियो हणे त 20 करोड़ रुपया हिननि वरिता आहिनि, इन मामले खे कीअं था ॾिसो वज़ीर आज़म या जेको सरकारी धुर आहे उहा इल्ज़ाम न पई हणे, उन्हनि चयो असां वटि सबूत आहिनि, असांखे सबूत आहिनि त पैसनि जी डील थी आहे। ऐं मां इन लाइ न त मूंखे ख़बर आहे, पर पाकिस्तान जो सियासी पस मंज़र खे पाकिस्तान में जेको पुठियनि दौरनि में थींदो आयो आहे उनखे ॾिसी मां चई सघां थो त पैसा हलिया हूंदा। माज़ी में 1999 में थियो? जी हा, 99 में थियो आहे, इन खां अॻु में बि थियो आहे। इहे सभु प्रैक्टिस पॉलिटिकल नो कॉन्फिडेंस में हुजे, हुकूमत जी भञ में हुजे, नई हुकूमत ठाहिण में हुजे, इहे सभु प्रैक्टिस थींदियूं आहियूं। जेकॾहिं उहो ॾिसूं था पिया कल्चर, माण्हू ऐं पार्टियूं साॻियूं ई आहिनि ऐं उहो ई सिस्टम साॻियो आहे, त पोइ असां चई सघूं था त हींअर बि मथां पैसा हलिया हुजनि। अच्छा, इहो तसलसल आहे जो हुसैन शहीद सरवर्दी बेनज़ीर भुट्टो जेके अदम एतमाद हलंदी थियूं अचनि, पर हम कॾहिं नाकाम वयूं आहिनि, हिन भेरे छा थो नज़र अचे, कामयाबी थिए नज़र अचे थी त वज़ीर आज़म हलियो वेंदो? मूं अर्ज़ु कयो त पेशंगोयूं त पीर ई करे सघनि था, पर हिकिड़े सियासी नज़र छा पियो अचे? सियासी हवाले सां मां अर्ज़ु कयां, मूंखे ज़ाती तौर ते मूंखे वज़ीर आज़म ईंदो नज़र न पियो अचे। मुंहिंजो ज़ाती हालतुनि जे, मां इस्लामाबाद में जर्नलिज़म कयो आहे ॾिसारो, या जेको हालतूं ॾिसूं पिया, सियासी वर्कर बि आहियूं, मूंखे इमरान ख़ान जो जेको सेटअप आहे फ़िलहालु वेंदो नज़र न पियो अचे, पर जे वियो त थी सघे थो त उहो इनखे अहिड़ो क़िस्म जो को ट्विस्ट ॾेई वञे त न खेलेंगे न खेलने देंगे वारो कमु थी पए। अस्सलाम वालेकुम एजाज़ भाई, आप कहाँ जाते देख रहे हैं मुल्की सूरत हाल को? बात यह है कि ये जो कुछ नज़र आ रहा है वो असल में नहीं है, जो असल में है वो स्क्रिप्ट है, जो स्क्रिप्ट के मुताबिक सारी चीज़ें हो रही हैं और ये उधर ही जाएंगी जो स्क्रिप्ट लिखा हुआ है। लेकिन स्क्रिप्ट आपको पता है 100% उस पर अमल दरामद नहीं होता, बाज़ एक्टर्स और बाज़ करैक्टर्स डायलॉग वर्ड मैनिपुलेट भी करते हैं, तो ये स्क्रिप्ट के तहत ही हो रहा है जो कुछ भी हो रहा है। अच्छा, बिलावल साहब ने कह दिया है कि हुकूमत ख़त्म हो चुकी है, तो क्या आप इस बयानियों को कैसे देख रहे हैं? ख़त्म हो चुकी है, गुंजाइश बाकी है, या 28 को फैसला होना है? देखिए, मेरे ख्याल में किसी और ने कह दिया हुकूमत ख़त्म हो चुकी है, ये बाकी सब जैसे वो कहते हैं कि सब आँख का धोखा है, रवानी तो नहीं है, दरिया में फ़कत रेत है, पानी तो नहीं है। तो ये बड़ी बदकिस्मती है कि हमारी हुकूमत भी वो इशारों पर बनी थी, और बड़ी बदकिस्मती है कि हमारी अपोजिशन भी इशारों की अपोजिशन है। ये बड़ा अलमिया है। अच्छा, आइन कानून क्या कहता है कि क्या तकाज़ा क्या हैं अदम एतमाद तहरीक? देखिए, अदम एतमाद तहरीक के तकाज़े अगर आइन और कानून की बात करें, आइन और कानून के तहत ही नंबर्स पूरे होने हैं, तो नंबर्स अपोजिशन ने पूरे कर लिए हैं,
اور حکومت نے جو اپنے 16 بندوں کو نوٹس جاری کیے ہیں تو حکومت اپنی عددی اکثریت ایوان کے اندر کھو بیٹھی ہے. عملی طور پر اس وقت حکومت ختم ہو چکی ہے. جو بلاول نے یہ بات کہی نا کہ حکومت نہیں رہی، تو وہ بالکل ٹھیک کہی کہ حکومت اب نہیں رہی، کیونکہ وہ جو 16 بندوں کی 15 کی اکثریت تھی وہ 16 کو آپ نے دے کے وہ ختم کر دی. تو یہ بات اس حد تک تو بالکل قانون اور قاعدے کے مطابق ہے کہ وہ نہیں ہے. کیا دیکھ رہے ہیں 27 کو 10 لاکھ لوگوں کی دعویٰ کی جا رہی ہے کہ 10 لاکھ لوگ آ رہے ہیں، پی ڈی ایم کے لوگ آ رہے ہیں. آپ کو 1989 کی عدم اعتماد تحریک بھی یاد ہوگی، تو اس تحریک میں ایک بندہ بھی نہیں آیا تھا، یہاں لاکھوں بندے آ رہے ہیں. کوئی تصادم ہونے جا رہا ہے؟ میرے خیال میں سپریم کورٹ آف پاکستان ایک تھرڈ امپائر کے طور پہ سامنے آ چکی ہے. شاید ڈی چوک کے اوپر کسی بھی جماعت کو، چاہے وہ حکمرانوں کی جماعت ہے چاہے وہ اپوزیشن کی جماعت ہے، اس کو شاید اجازت نہ ملے. ابھی ظاہر ہے فیصلہ ہونا ہے، وہ دیکھیں گے کیا فیصلہ کرتے ہیں. لیکن میرا نہیں خیال کہ جو سپریم کورٹ ہے لا اینڈ آرڈر کی وجہ سے کسی کو الاؤ کرے گی. 63A کی تشریح کے لیے حکومت جا رہی ہے، تو آپ کو کیا نظر آ رہا ہے 63A کا واضح کیا ہے پیغام؟ دیکھیے 63A کا واضح پیغام تو یہ ہے کہ حکومت چاہتی ہے کہ ہم کسی نہ کسی لیگل کوشن کے تحت اپنی حکومت جاتی ہوئی سرکار کو بچا لیں. تو یہ ایک آکسیجن، ایک جو مردہ ہے اس کو آکسیجن دے کے مصنوعی طریقے سے زندہ رکھنے کی کوشش ہے. میرے خیال میں ڈیتھ تو انیویٹیبل ہے. -1 عمران خان، اس پہ بات سمجھ رہے ہیں آپ کچھ سیریس ہے؟ -1 عمران خان کی بات ہوئی تھی. میری اطلاعات کے مطابق وہ بات نہ خود عمران خان کو قبول ہے اور نہ ہی کسی اور کو قبول ہے، کیونکہ ان کا کسی اور لوگوں کا خیال ہے کہ اگر -1 ہوا تو وہ بھی ریموٹ کنٹرول عمران خان ہوگا، تو وہ ایک نیا ایک پرابلم ہوگا. اچھا، اتحادیوں کو آپ کیسے دیکھ رہے ہیں؟ کہ شیخ رشید نے بھی ابھی کہا، فقط MQM کا نام لیا تھا، نہ GDA کا نام لیا نہ کاف لیگ کا نام لیا. انہوں نے کہا ہمیں مان ہے تو MQM کے اوپر ہے. دیکھیے جی، اتحادی جو ہے وہ نو کالر آئی ڈی سے کال آئے گی، جو کال والا کہے گا وہ وہی کچھ کریں گے. جی، اس کے علاوہ کچھ نہیں کہیں گے. چودھری شجاعت صاحب نے کہا ہے کہ میری اپیل ہے کہ کوئی بھی احتجاج کے لیے نہ آئے. کیا سمجھتے ہیں چودھری شجاعت صاحب کے اس بیان کو سیریس کوئی پارٹیز لیں گی؟ چودھری شجاعت صاحب کا جو بیان ہے یہ تمام لوگوں کی خواہش ہے. جو پلیئرز ہیں، جو ایکچول پلیئرز ہیں، ان کی بھی خواہش یہ ہے کہ تصادم نہ ہو، پرامن طریقے سے یہ سارا کام ہو جائے. تو اب دیکھیں سپریم کورٹ میں بھی یہ معاملہ آ گیا ہے، تو معاملات تو ادھر ہی چل رہے ہیں جہاں پر تمام لوگ چاہتے ہیں کہ اس طریقے سے پرامن طریقے سے یہ سارا معاملہ. سندھ ہاؤس پہ بھی حملہ ہوا تھا، آپ اسلام آباد میں رپورٹنگ کر رہے ہیں، کیا کس طرف جا رہا تھا صورتحال؟ دیکھیے سندھ ہاؤس پر جو حکمران جماعت پاکستان تحریک انصاف نے حملہ کیا، اس میں پاکستان تحریک انصاف نے اسلام آباد پولیس کو اور اسلام آباد انتظامیہ کو استعمال کیا اور اپنے بندوں کو آرگنائز کر کے ایک سرکاری جگہ پر، جو کہ صرف خالی سرکاری جگہ نہیں، ایک پورے صوبے، پورے تہذیب کی علامت ہے، اس پر حملہ کیا. تو یہ حکومت چاہتی ہے کہ کسی بھی طریقے سے وہ اپنے اقتدار کو بچائے، اور اس حوالے سے وہ کسی قانون، کسی قاعدے، کسی اخلاق کو بالائے طاق رکھنا چاہتی ہے، مد نظر نہیں رکھنا چاہتی. اعجاز بھائی، ہم سنتے تو آ رہے ہیں ماضی سے ہارس ٹریڈنگ کی باتیں، IGI، پیٹریاٹ، چھانگا مانگا، یہ ہماری سیاست میں رہا تو ہے. اس میں تو کوئی شک نہیں ہے کہ نہیں رہا، لیکن میرا یہ نہیں خیال کہ اس دفعہ جو ارکان بدل رہے ہیں یا منحرف ہو رہے ہیں وہ سارے کو پیسے لے رہے ہیں. یہ ایسی نہیں ہے. دیکھیں، جو یہ بھی ایک بٹر حقیقت ہے کہ وزیراعظم عمران خان کا اپنے ارکان اسمبلی کے ساتھ رویہ بڑا نیگیٹو تھا. بعض ارکان کی وہ توہین کیا کرتے تھے، تو لوگوں کو بڑا غصہ ہے اپنا. اور کچھ ایسے ارکان ہیں جنہوں نے کچھ اشارے بھی دیکھ لیے ہیں، تو اشارے بھی چل رہے ہیں. لیکن آپ یہ کہیں کہ خرید و فروخت، میرے پاس ایسی کوئی معلومات نہیں. صادق سنجرانی والی الیکشن میں وہ آپ نہیں دیکھ رہے جس میں بھی کہا گیا تھا کہ یہ ضمیر کا ووٹ ہے؟ دیکھیے جی، صادق سنجرانی کا جو الیکشن تھا وہ اس الیکشن میں جن لوگوں نے کردار ادا کیا، اب وہ اسلام آباد میں نہیں بیٹھتے، وہ کسی اور شہر میں بیٹھتے ہیں. حضرت صاحب، کیا صورتحال آپ کو نظر آ رہی ہے اسلام آباد کی؟ دیکھیں، اسلام آباد میں یہ بات تو طے ہے کہ موجودہ حکومت کے دن گنے جا چکے ہیں. تو اب یہ مجھے ان کی واپسی تو نظر نہیں آتی، نہ یہ نظر آتا ہے کہ یہ عمران خان صاحب اب اقتدار میں رہ سکیں گے. تو یہ 1-2 ہفتے کی بات ہے. عمران خان میرا خیال ہے کہ ملک کے وزیر اعظم نہیں ہوں گے.
یہ تو پہلی بات ہے. دوسری بات یہ کہ اب اس کے آگے کیا ہونا ہے وہ بڑی غیر یقینی کی صورتحال ہے، کیونکہ اپوزیشن نے جو کچھ یہ کیا ہے یہ ظاہر ہے کسی کے اشاروں پہ کیا ہے، اور وہ جنہوں نے ان کو اشارے دیے ہیں انہوں نے، مجھے ایسا لگتا ہے کہ ان کو بھی ایک ٹریپ میں ڈالا ہے، اور وہ ٹریپ یہ ہے کہ یہ اگر کوئی مخلوط حکومت بنا بھی لیں گے تو وہ مخلوط حکومت میں وزیر اعظم کون بنے گا، وزارتیں کس کے پاس جائیں گی، IMF سے کیسے ڈیل ہونا ہے، بہت سارے ان کے سامنے چیلنجز ہوں گے. اور عوام کو جو توقع انہوں نے دی ہے کہ عمران خان کی حکومت خراب تھی اور ہم ٹھیک کریں گے، یہ ٹھیک نہیں کر پائیں گے. تو مجھے تو آگے چل کے مزید ایک غیر یقینی کی صورتحال نظر آ رہی ہے، اور میرا تو خیال یہی ہے کہ اگر یہ اپوزیشن یہ غلطی نہ کرتی تو بہتر ہوتا، کیونکہ لانگ رن میں اپوزیشن کو ابھی تو عارضی طور پہ تو فائدہ نظر آ رہا ہے، لیکن یہ لانگ رن میں اپوزیشن کا فائدہ نہیں بلکہ نقصان ہوگا، میرا یہ خیال ہے. عدم اعتماد کی تحریک 28 تاریخ کو اگر ووٹنگ ہو رہی ہے، کیا سمجھ 27 کو لوگ پہنچ رہے ہیں، PTI کے کہنے پہ کہا جا رہا ہے 10 لاکھ، PDM کے لوگ، کوئی تصادم ہونے جا رہا ہے یا ایسی کوئی صورتحال پیدا نہیں ہوگی؟ تصادم اگر ہوا بھی تو چھوٹے پیمانے پر ہو سکتا ہے، مجھے نہیں لگتا کہ کوئی بہت بڑا تصادم ہوگا، کیونکہ یہ اس کو روک نہیں سکیں گے. جو عدم اعتماد کی تحریک ہے یہ صرف اپنا پاور شو کرنا چاہتے ہیں، پاور شو یہ کر لیں گے عمران خان صاحب، لیکن یہ اگر یہ سمجھتے ہیں کہ یہ لوگوں کو پارلیمنٹ میں جانے نہیں دیں گے اور ووٹنگ نہیں ہونے دیں گے، ایسا نہیں ہوگا. میرا خیال ہے ووٹنگ ہوگی، کیونکہ اگر انہوں نے روکا بھی تو وہ کوئی مستقل حل تو نہیں ہے نا. اگر ایک دن نہیں ہوگی تو اسپیکر کو فوراً دو چار دن بعد دوبارہ اجلاس بلانا ہوگا، اور ان کے لیے یہ ممکن نہیں ہے کہ ہر بار یہ جو ہے 10 لاکھ لوگوں کا مجمع اکٹھا کریں. تو اگر تصادم ہوا تو یہ چھوٹے موٹے پیمانے پہ ہوگا، اور عدم اعتماد کی تحریک میرا یہ خیال ہے کہ اپنے انجام پہ پہنچے گی. کہا جا رہا ہے کہ سپر اوور ہے، رنز زیادہ ہیں، بالز کم ہیں، برسات کا بھی انتظار ہوگا، ایسے ہے کیا؟ اب کیا کہہ سکتے ہیں برسات کا، مطلب جن لوگوں نے ان کو اشارہ دیا ہے وہ برسات ہو یا نہ ہو، مجھے ایسا لگتا ہے کہ اس کو اس کے منطقی انجام تک پہنچائیں گے، اور اگر یہ منطقی انجام تک نہیں پہنچانا ہوتا تو اس کھیل کا آغاز ابھی نہیں ہوتا. کیونکہ دیکھیں نا 4 سال سے بھی تو نہیں ہوا، پچھلے 4 سال سے یہی لوگ تھے، اچانک سے کیسے ہو گیا؟ اچانک سے ہونے کا مطلب یہی ہے کہ جنہوں نے ان سے کہا ہے کہ جی ہم نیوٹرل ہیں، انہوں نے ایک طرح سے ان کو اشارہ دیا کہ جی آپ تحریک لائیں اور ان کو ہٹا دیں، تو یہی ہونے جا رہا ہے. اچھا، چہرے تو تبدیل ٹھیک ہے ہو جائیں گے، جو سوال ہیں ملک کے مسائل کے وہ بھی حل ہونے کی طرف جائیں گے؟ نہیں، وہی تو میں بھی کہہ رہا ہوں کہ یہ جو اپوزیشن کا نقصان ہے وہ یہی ہے کہ یہ ایک تو جلد کر رہے ہیں، یہ قبل از وقت ہے. اگر یہ 1 سال مکمل کرنے دیتے تو یہ آگے زیادہ بہتر پوزیشن میں ہوتی ہے اپوزیشن. ابھی یہ عمران خان کو سیاسی شہید بنا دیں گے، عمران خان کو سمپیتی ووٹ ملے گا، کیونکہ عمران خان کی سپورٹ تو ہے نا، تھوڑی بہت بھی صحیح ہے، تو ان کو 1 سال پہلے ہٹانے سے عمران خان کے بارے میں جو ان کے سپورٹرز ہیں سمپیتی بڑھے گی، اور اپوزیشن اختیار میں آنے کے بعد مسئلے کچھ نہیں حل کر سکے گی بلکہ مزید معاملے کا خرابہ ہوگا، جس سے اپوزیشن مزید بدنام ہوگی. تو آپ کی بات بالکل ٹھیک ہے کہ مسئلے حل نہیں ہونے جا رہے ہیں، مسئلوں میں مزید خرابی آ رہی ہے. سپریم کورٹ بھی نوٹسز جاری करे छॾिया आहिनि ऐं तशरीह लाइ बि मामिलो वञे पियो 63A जो. छा था ॾिसो सूरताल कहिड़े पासे पई वञे? 28 तारीख़ काउंटिंग माण्हू बि वञनि पिया, 27 तारीख़ कहिड़े पासे सूरताल पई? मुंहिंजे ख़्याल में 27 तारीख़ माण्हू न वञी सघंदा, इन करे जो जेका सुप्रीम कोर्ट जो जेको नज़र अचे थो उनजो जेको टेम्परामेंट, उन में हू कंहिंखे बि इजाज़त न ॾींदा त हू को इस्लामाबाद में जलसो कनि या इस्लामाबाद में अचनि ऐं डी चौक ते गॾु थियनि ऐं पोइ को प्रॉब्लम पैदा कनि. इन करे मुंहिंजे ख़्याल में जेका एप्लीकेशन वई आहे सुप्रीम कोर्ट में ऐं नोटिसिस थिया आहिनि ऐं उहो सुभाणे ताईं या सूमरु ताईं में बि त सुप्रीम कोर्ट मना करे त को बि हिते न अचे. शायदि मुंहिंजे ख़्याल में जलसनि जो त मामिलो मुमकिन न आहे, नथो नज़र अचे. बाक़ी जेसि ताईं ॿियो मामिलो आहे त उहो ज़ाहिर आहे अकॉर्डिंग टू लॉ, अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन में जेके बि 63A जो जेको हू डेफिनेशन ॿुधाइनि था उहो तमामु वाज़े आहे. उनजे बारे में पहिरियों जेके हिन अॼु नोटिस जारी कया आहिनि उन्हनि खे, जेके बि उन्हनि खे डिसाइडेंट जेके उनजा मुनारिफ़ आहिनि, पर उहो नोटिस गैर क़ानूनी जेके कानून माहिर आहिनि उनजो इहो चवणु आहे त उहो गैर क़ानूनी इन करे आहिनि जो अञा त हुनजे ख़िलाफ़ु वोट ॾिनो ई न आहे, त हू उनखे कीअं थो जेको आहे नोटिस जारी करे सघे. अञा त ॻाल्हियूं आहिनि. हाणे जेको हुन नोटिस जारी कयो आहे उहो सिर्फ़ु TV जे ख़बरुनि ते कयो आहे, जेके TV में हुनजा इंटरव्यू हलिया आहिनि उनजे ख़बरुनि बुनियाद ते कयो आहे. त इहो स्टैंड केसि ताईं करे सघे थो इहा त नज़र नथो अचे, पर ॾिसूं त जेके उहो जवाबु था ॾियनि उन में कहिड़ी ॻाल्हि था कनि, पर आइनी हवाले सां इहो नोटिस वैलिड न आहे. नूर आलम खे जीअं त जेके धमकियूं मिलियूं या सिंध हाउस ते हमिलो थिए थो त मामिलो ख़राबु थींदे कुझु नज़र अचे पियो? मामिलो त ख़राबु थी चुको आहे न.
मतिलबु इन हिसाब सां त तव्हां रेड ज़ोन में वञो ऐं हिकिड़ी सरकारी इमारत ते हमिलो कयो, उन ते जेको आहे सो दरवाज़ा टोड़ियो, उन में अंदरि लिया वञो। सियासी इख़्तिलाफ़ हर कंहिंजो हक़ु आहे, उहो कंहिंजो कंहिंखां हक़ु वापसि न थो वठी सघिजे त कंहिंजी सियासी मुखालफ़त न करे, पर हीअ जेको मामला आहिनि उहे ॾाढा मुंझाईंदड़ आहिनि। त ईअं न थियणु घुरिजे। पॉलिटिकल जेको इख़्तिलाफ़ आहे सियासी तरीक़े सां ई उनखे हल करणु घुरिजे, बजाए जो कंहिं ते हमलावर थिजे। ठीकु आहे, जो तव्हांजा जेकॾहिं माण्हू विया आहिनि त उन्हनि जे लाइ इहो ज़रूरी न आहे त तव्हां उन ते बंदूक खणी बीह रहंदव या उनखे उनजे मथां वञी माण्हू बचींदो त बाबा तव्हां हिननि खे मारियो या छा कयो, या घरनि ते वञी तवा टंगींदो या ॿिया मामला कंदव। त इहो अञा ॾाढी सूरताल बहरहाल या हुकूमत जो कमु आहे त सूरताल खे संभाले। केॾी बि ॾुखी सूरताल हुजे त हुकूमत जो कमु उनखे संभालणो हूंदो आहे, उनखे रहंदो बिगाड़णु न हूंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान जा सलाहकार जेके बि आहिनि वज़ीर आज़म साहिब जा, उनखे उहे इहो ज़रूरु ॾियनि त सम्झाइनि त हीअ सूरताल ईअं ठीकु न थींदी त तव्हां जेकॾहिं जलसे जे मुक़ाबले में जुलूसो कयो ऐं तव्हां पाण अमन अमान जी सूरताल खे ख़राबु कयो, इहो सूरताल ठीकु न आहे। बिलावल भुट्टो जो तव्हां ॿुधो हूंदो, बिलावल चए पियो त हुकूमत ख़तमु थी चुकी आहे। तव्हां छा था सम्झो, गुंजाइश बाक़ी आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे, या वाक़ई सभु शइ ख़तमु थी चुकी आहे? जेको आइनी हवाले सां त फ़िलहाल मौजूदु आहे, जेसि ताईं सुप्रीम कोर्ट मां पार्लियामेंट मां डिसीशन नथो थिए, पर अख़लाक़ी तौर ते हुकूमत ख़तमु इन हिसाब सां थी चुकी आहे त उन्हनि जा मेंबर जेकॾहिं 12 मेंबर या 24 मेंबर जेके बि आहिनि उहे जेकॾहिं ॿाहिरि निकिरी विया आहिनि त भली उतां इतिहादी मौजूदु बि हुजनि, अक्सरियत त ख़तमु थी वई। इन करे अक्सरियत हींअर वज़ीर आज़म साहिब सां गॾु कोन्हे का। हाणे जेके उनजा मुखालिफ़ थी विया आहिनि, उनजा पंहिंजा पार्टी जा मेंबर उहे अलॻि आहिनि, त जेसिताईं उहे वरी पार्लियामेंट में वञी उनजे ख़िलाफ़ु वोट कनि, तेसिताईं जेको आहे सो ज़ाहिर आहे हीअ आइनी वज़ीर आज़म आहे, पर इख़लाक़ी तौर ते हू वज़ीर आज़म न रहियो आहे। सीनियर सहाफ़ी लिखारिन जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। मौजूदा सियासी मुल्क जी सूरत हाल ते पल पल में सूरत हाल मुल्क जी चेंज थी रही आहे। 28 तारीख़ ते वोटिंग थींदी ऐं उनखां पोइ सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे पई, अदम एतमाद जी तहरीक कामयाबु थींदी या नाकाम थींदी, उन ते अहम तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। वर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।